ठट्टो मां वफ़ा अकरम अब्बासी जी रिपोर्ट मुताबिक़ ठट्टे जी पुलिस मथां ॻोठ आरिफ सोलंकी वारी शामत करण खां फ़ौरन बाद पुलिस ॿीहर ग़रीब पुलिस एहलकार अब्दुल मुबीन जाखरो जे मंशात फ़ोशन मथां हथां थियल क़त्ल वारे दर्दनाक वाक़े खां पोइ हिन वक़्तु ठट्टो पुलिस न सिर्फ़ अवाम ऐं कानून अॻियां मशकूक मुजरिम महसूस थियण करे वरी बि ॾचे में पवण सबबि ज़हनी मुंझारनि में फाथल नज़र अची रही आहे। अहिड़ो लकाउ शहीद पुलिस एहलकार मुबीन जाखरो जो मड़ मकली सिविल अस्पताल पहुचण वक़्तु साफ़ियुनि पारां कयल सवालनि जा के बि ख़ातिर ख़्वाह ऐं तसली बख़्श जवाब ॾियण बजाए ASP ठट्टो अब्दुल्ला अफ़ज़ल ऐं CI इंचार्ज ठट्टो ज़लादार ख़ान पठान सिर्फ़ पघर उघण में मसरूफ़ नज़र अची रहियो आहे। यादि रहे त 48 कलाक गुज़रण बावजूद पुलिस न वीगो में सवार कातिल मंशात फ़ोशन खे ज़ाहिर करे सघी आहे, न ई वरी वटाइनि बरामद कयल मंशात मीडिया अवाम ऐं कानून अॻियां ज़ाहिर करे सघी आहे। जंहिंजे करे हिन वक़्तु ॻोठ आरिफ सोलंकी वारी अबरतनाक वाक़े बाद मासूम ऐं ग़रीब पुलिस एहलकार मोहम्मद मुबीन जाखरो जो मंशात फ़ोशन मथां थियल क़त्ल वारो मामिलो बि सफ़र ठट्टो पुलिस जे गिची में पवण सबबि ठट्टो पुलिस हिन वक़्तु नाक़स कारकर्दगी पुलिस करती लाक़ानूनियत जी बाज़ार गरम करण सबबि इंसाफ़ अवाम तोड़े कानून अॻियां मशकूक मुजरिम वारी हैसियत में बीठल नज़र अची रही आहे।